सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त फ़न अमन जो हथियार आहे ऐं असांजा नौजवान अमन जा बेखौफ़ सिपाही आहिनि। तंहिं करे असांखे उन्हनि खे वधीक मज़बूत करणो पवंदो त जीअं उहे अमन ऐं सुकून लाइ पंहिंजूं कोशिशूं जारी रखनि। कराची आर्ट्स काउंसिल में 3 ॾींहनि वारी आर्ट्स एलोमनी फेस्टिवल जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तख़लीक़ी ज़हननि जी तरबियत में आर्ट्स काउंसिल जे किरदार जी साराह कंदे फेस्टिवल खे पाकिस्तान जे शहीदनि ऐं पाक फ़ौज जे बहादुरी जे नाले सां मंसूब कयो ऐं उनखे क़ौमी ॿधीअ ऐं साबित कदमी की अलामत करार ॾिनो। पहली बार काफी सालों बाद जब पूरी कौम इकट्ठी हुई तो हमने देखा कि कुछ घंटे भी अल्लाह ताला की मदद से कुछ घंटे भी दुश्मन हमारा मुकाबला नहीं कर सका। तो हमें जरूरी है कि हम सब इसी तरीके से मुत्तहिद रहें और ऐसे मैंने कहा कि इस फतह में अल्लाह ताला का शुक्र है, हमारी अफवाज ने जो किरदार अदा किया है। और मुझे इस चीज़ में याद आता है, मैंने अभी पिछले हम सुनते कम है तकरीर शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो की सुनी थी। उन्होंने यही कहा था भारत को उस वक्त तकरीर में, और वो है मेरे पास, कि तुम सोचना भी नहीं जंग करनी इसलिए कि हमारे मुल्क का बच्चा बच्चा तुमसे मुकाबले के लिए तैयार है, हर एक शख्स। और यही हुआ और हमें कामयाबी मिली। सैयद मुराद अली शाह शागिर्दनि ऐं इंतजामिया खे कामयाब फेस्टिवल जी शुरूआत ते दिल जे गहराइयुनि सां मुबारकबाद ॾिनी ऐं पाकिस्तान जे शहीदनि ऐं पाक फ़ौज जे शानदार कामयाबियुनि जे नाले ते ही इवेंट मंसूब करण ते आर्ट्स काउंसिल जे कोशिशुनि खे साराहियो। हुन चयो त असां सभ खां परियां हिकु क़ौम आहियूं। असांजी पाक फ़ौज वतन जी हर इंच जी हिफ़ाज़त लाइ हर वक़्तु तयारु आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पाक फ़ौज जी क़यादत खे अमन दुश्मन सरगर्मियुनि जे ख़िलाफ़ मज़बूत हिकमत अमलीअ ते भरपूर भेटा पेश कई। सैयद मुराद अली शाह वधीक चयो त पाकिस्तान जे शहीदनि जूं क़ुर्बानियूं मुल्क जे दिफ़ा जे बुनियाद आहिनि। हुन 1965 जी जंग, 1971 जी जंग ऐं कारगिल ऑपरेशन जहिड़नि अहम लम्हनि खे क़ौमी साबित कदमी ऐं बहादुरी जा मिसाल करार ॾिनो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त आर्ट्स एलोमनी फेस्टिवल 2025 नौजवान शागिर्दनि खे पंहिंजे तख़लीक़ी सफ़र में नयूं राहूं ॻोल्हण जी तरग़ीब ॾींदो, जिन में पैनल डिस्कशन, थिएटर, मौसीक़ी, मुसवरीअ जी नुमाइश ऐं ॼाण ॾींदड़ वर्कशॉप शामिल हूंदा। वॾे वज़ीर खुशदार में स्कूल बस ते दहशतगर्दनि जे हमले ऐं बहावलपुर में तालीमी इदारनि ते हमले जी मज़म्मत कई। सैयद मुराद अली शाह चयो त आर्ट्स काउंसिल जहिड़ा इदारा न रुॻो तख़लीक़ी सलाहियतुनि जी परवरिश करे रहिया आहिनि, पर सिंध ऐं पाकिस्तान जे पुरअमन सुञाणप खे आलमी सतह ते उजागर करे रहिया आहिनि। हुन वधीक चयो त असां अहिड़ी क़ौम आहियूं जेका फ़न, अदब ऐं सक़ाफ़त सां वाॻियल आहे। असांजा शागिर्द IIT जहिड़नि शोबनि में बि अॻुवाणी करे रहिया आहिनि ऐं दुश्मन जे डिजिटल हिकमत अमलियुनि खे नाकाम बणाइण जी सलाहियत रखनि था।